हैदराबाद में मूंखे आगाह कयूं सिंध अंदर लंपी स्किन के केसिस में वाध जारी है। मजमूई तौर ते मुतासिर जानवरन जो अंग 32,055 थी वियो है। लाइव स्टॉक खाते पारां पधराई जारी कई वई है। लंपी स्किन सबब मरी वियल जानवरन जो तइदाद 303 थी वियो है। सिंध अंदर लंपी स्किन के केसिस में वाध जारी है। तव्हांखे ॿुधायूं पिया लाइव स्टॉक खाते पर अंग अखर जारी किया विया आहिनि। मजमूई तौर ते मुतासिर जानवरन जो अंग 32,055 थी वियो आहे, जॾहिं त लंपी स्किन सबब मरी वियल जानवरन जो तइदाद 303 थी वियो आहे। इन राब्तो किया है हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान बुगियोस। इरफान, आगाह कजो लाइव स्टॉक खाते पारां लंपी स्किन के हवाले से अंग अखर त जारी किया विया आहिनि, पर इन लंपी स्किन ते ज़ाब्तो आणण लाइ के उपाउ भी वरिता विया आहिनि? जी, जेसि ताईं उपाउ वठण जो सवाल आहे त कुझु ॾींहं अॻु लाइव स्टॉक खाते तरफ़ां इहा ॻाल्हि पधरी कई वई हुई। डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री हिज़बुल्लाह भुट्टो इहो ॼाणायो हो त लंपी स्किन खे ज़ाब्तो आणण लाइ ॿाहिरनि मुल्कनि मां वैक्सीन घुराई पई वञे, पर असांखे जेके इतलाह मिलिया आहिनि अञा ताईं सिंध में वैक्सीनेशन जो अमल शुरू नाहे थी सघियो। नई जेके मुतासिर जानवर आहिनि उनखे बचाइण, उन्हनि खे सिहतयाब कराइण लाइ के जोगा क़दम खयां पिया वञनि। सिंध अंदरि लंपी स्किन जे केसिस में वाध जेका आहे उहा बदस्तूर जारी आहे। ऐसी ताईं मजमूई तौर मुतासिर जानवरनि जो तादाद 32,055 थी वियो आहे, जॾहिं त लंपी स्किन सबबि मरी वियल जानवरनि जो तादाद वधी 303 थी वियो आहे। इहे लाइव स्टॉक खाते तरफ़ां जेके जारी कयल अंग अखर आहिनि ऐं लाइव स्टॉक खाते तरफ़ां जारी कयल पधराई मूजिबि फाल केस जो जेको तादाद आहे हिन वक़्तु 15,195 आहे, जॾहिं त 16,557 जेके जानवर आहिनि उहे रिकवर थी चुकिया आहिनि। सभ खां वधीक जेके केसिस कराची डिवीज़न में रिपोर्ट थिया आहिनि, जिते 17,504 जेके जानवरनि खे लंपी स्किन सबबि मुतासिर थिया आहिनि। जी ठीक है इरफान, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।